मलिर सिंधी अदबी संगत शाख मली तरफ़ां नामियारी शायरा तालीमी माहिर आपा मरियम मुजैदी जी याद में अवामी प्रेस क्लब मलिर में ताज़ियती मेड़ाको मुनक़द कयो वियो, जंहिं में अदीबनि शाइरनि उस्तादनि समाजी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। मेड़ाके में मरहुमा जे इल्मी अदबी तालीमी ख़िदमतुनि खे भरपूर भेटा पेश कई वई। संदसि विछोड़े के सिंधी अदब लाइ वॾो नुक़सानु करार ॾिनो वियो। मुक़ररीन में मुजीब सिंधी, सुल्ताना क़ाज़ी, आबिदा घांगरो, अमृता डाहिरी, राशिद लखमीर, अयाज़ हकड़ो, गफ़ूर शाह तक़वी, असगर बाग़ी, ग़ुलाम नबी मक्सी, रजब भंड, सिकंदर सरवाण, यूनिस ख़ासख़ैली ऐं अब्दुल ख़ालिक भट्टी शामिल हुआ। आख़िर में मरहुमा जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। कॾहिं जेको आहिनि से मरंदियूं न आहिनि, उहो सिर्फ़ु बज़ाहिर असां खां मुंहुं मोड़े हलियूं वेंदियूं आहिनि, पर जंहिंजा किताब मजमूआ असांजे साम्हूं हुजनि। सलाम पेश कयां थी ऐं जस्सू जे हिन लाइब्रेरी जे अवामी प्रेस क्लब लाइब्रेरी जे जेके बि दोस्त आहिनि, साथी आहिनि ऐं सिंधी अदबी संगत शाख मलीर जे साथियुनि। हाणे हुन जेको हिते पढ़ियो, पहिरें पवंदी साए चवंदी साए रही वञ राति भंगोर में, चढ़ी जबल चोट ते वाका कंदी साए। हाणे पहिरें पवंदी साए ऐं वाका करण वारी औरत, माना उहा पूरी हिकिड़ी पाण मोहबत आहे। अरिड़हं मई ते विछड़ी वियल मानायती शाइरा, अदीबा ऐं तालीमी माहिर आपा मरियम मजीदी जे याद में कोठायल ताज़ियती मेड़ाके में गॾु थिया आहियूं। घणी लाइ दुआ आहे त अल्लाह पाक मरहुमा जी मग़फ़िरत फरमाए ऐं खेसि जन्नत अल फिरदौस में आला मक़ाम अता करे। संदसि पोइरनि साथियुनि ऐं शागिर्दनि खे सब्र जमील नसीब फरमाए। अहिड़े एहसास दिलि रखंदड़ शाइरा हुई जंहिं पंहिंजी शाइरी वसीले मोहबत, दर्द, एहसास ऐं समाजी सचाइनि खे ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कयो। संदन विछोड़ो सिंधी अदब लाइ वॾो नुक़सानु आहे। मरियम मजीदी न सिर्फ़ु हिकु सुठी शाइरा हुई, पर संदन शाइरीअ में औरत जे एहसासनि, समाजी तकलीफ़ुनि, ज़िंदगीअ जे हक़ीक़तनि जो गहरो अक्स नज़र अचे थो। केतिरनि ई पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान, रही वञो राति भंभोर में अल्लाह, रही वञो राति। उनजी ज़िंदगी जो अंत मौत सां थींदो आहे। मौत ईंदो आहे ऐं ख़तमु थींदा आहिनि, मरी वेंदा आहिनि, दुनिया मां हली वेंदा आहिनि। जेके ॻाढ़े रत वारा आहिनि, उन्हनि जे ज़िंदगी जी शुरूआत ई मौत खां पोइ थींदी आहे। मरण खे जेको आहे मरी वेंदा। आपा मरियम मजीदी उहो किरदारु आहे जंहिं ज़िंदगी बि वॾे बहादुरी सां, मूं शाइरी पढ़ी पियो, हुनजी शाइरीअ में तव्हांखे फितरत जो हर रंग मिलंदो, इंटरनेट वांगुरु। हुन में मज़ाहिमत बि आहे, हुन में रुमानियत बि आहे, हुन में फितरत जूं मुस्ताकियूं बि आहिनि। हुनजी ॿोली ॾाढी सुहिणी आहे।